हेलो गाइस अस्सलाम वालेकुम। मैं ताने मज़हब से नहीं तारिश मुझे यूट्यूब चैनल एजुकेशन वीडियो अॼु असीं सिखंदासीं टाइप्स ऑफ फ्रैक्शन त फ्रैक्शन जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं उन में सभ खां पहिरें नंबर ते जेको आहे उहो आहे लाइक फ्रैक्शन। लाइक फ्रैक्शन लाइक फ्रैक्शन जो मतिलबु आहे त जंहिंजो अंश मटियल हुजे पर छेद साॻियो हुजे। 3/5 4/5 मतिलबु अंश त चेंज हुजे पर हुनजो छेद जेको आहे उहो साॻियो हुजे। ऐं ॿिए नंबर ते आहे अनलाइक फ्रैक्शन। जंहिंजो छेद मटियल हुजे, अंश बि चेंज हुजे ऐं छेद बि चेंज हुजे। ऐं टे नंबर ते आहे प्रॉपर फ्रैक्शन। प्रॉपर फ्रैक्शन जो मतिलबु आहे त जंहिंजो अंश नंढो ऐं छेद वॾो हुजे। 2/10 4/6 3/5 मतिलबु हिन जो जेको छेद आहे छेद उहो वॾो हूंदो ऐं अंश जेको आहे उहो नंढो हूंदो। उन खां पोइ नंबर 4 ते आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन। इम्प्रॉपर फ्रैक्शन में जेको आहे सो अंश वॾो हूंदो आहे ऐं छेद नंढो हूंदो आहे। मथियो छा आहे, इहो अंश आहे, अंश वॾो हूंदो आहे ऐं छेद जेको आहे उहो नंढो हूंदो आहे। इनखे असीं इम्प्रॉपर फ्रैक्शन चवंदा आहियूं। ऐं नंबर 4 ते जेको आहे, नंबर 5 ते सॉरी, उहो आहे यूनिट फ्रैक्शन। यूनिट फ्रैक्शन जो मतिलबु आहे त जंहिंजो अंश जेको आहे सो 1 हुजे। 1/4 1/3 1/3 या 6 था कयूंसि। ऐं ॿियो हूंदो आहे मिक्स फ्रैक्शन। नंबर 6 ते हूंदो आहे मिक्स फ्रैक्शन, जंहिंखे असीं हिन तरह लिखंदा, हिकु सॼो 1/2 या 3 सॼा 3/1 या 4 सॼा 2/1। हिनखे असां गॾियल अणपूर चवंदा आहियूं या मुरकिब अणपूर बि हिनखे चवंदा आहियूं।